जश्न मौला अली मुश्किल कुशा जी विलादत के सिलसिले में रैली हिकिड़ी सुहिणी जीअं ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद कंदा आहियूं, पाण उन्हनि जी विलादत सुहिणे नमूने सां मल्हाईंदा आहियूं ऐं हक़ बि आहे मल्हाइण ते। अहिड़ी तरह सां मौला अली मुश्किल कुशा जी विलादत जी हीअ तक़रीब जेकी रैली सां असां पहिरियों दफ़ो अल्हम्दुलिल्लाह हीअ तक़रीब असां शुरू कई आहे। इंशाअल्लाह ताला बाद नमाज़ जुमा रब्बानी जामे मस्जिद कार स्टाफ दादू खां बाद नमाज़ जुमा खां शुरू कंदासीं। सभिनी अहले सुन्नत जा असांजा जेके दोस्त आहिनि, उलमा आहिनि ऐं सना ख़ान जेके आहिनि, सना ख़ान हज़रात आहिनि, नात ख़ान आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त भरपूर नमूने सां मौला अली मुश्किल कुशा जी विलादत में शमूलियत कयो ऐं शिरकत कयो। जेतिरी मौला मुश्किल कुशा सां मोहब्बत आहे ओतरी शिरकत तव्हांजी जी ज़रूरत आहे। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जलसो ऐं इंशाअल्लाह ताला रैली खां बाद में वरी बाद नमाज़ इशा जुमे जी शाम बाद नमाज़ इशा वरी असांजो प्रोग्राम आहे जामे मस्जिद रब्बानी में, जंहिंजो ख़ुसूसी खिताब हज़रत अल्लामा मौलाना साईं हाफ़िज़ अली अकबर कासमी लाड़काने वारा खिताब करण फरमाईंदा ऐं ज़ेर सदारत हज़रत क़िबला साईं सैयद पीर हिज़्बुल्लाह शाह राशिदी जेके करण फरमाईंदा ऐं ख़ुसूसी असांजी आमद ख़ुसूसी महिमान असांजे महफ़िल जा हज़रत क़िबला साईं पीर अली मोहम्मद जान नक्शबंदी उहे करण फरमाईंदा ऐं नात ख़ान जेके दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे भरपूर नमूने सां शिरकत कनि।